ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। कराची खां पुलिस खाते में आला सतही मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वियूं आहिनि। जारी थियल नोटिफिकेशन मूजिब एसएसपी अमजद शेख खे कश्मीर मां बदिली करे एसएसपी हैदराबाद मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त एसएसपी तनवीर तुनियो खे कश्मीर ज़िले जी चार्ज ॾिनी वई आहे। ख़बर जे हवाले सां अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा हलूं। पुलिस खाते में आला सतही मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वियूं आहिनि। जारी थियल नोटिफिकेशन मूजिब एसएसपी अमजद शेख खे कश्मीर मां बदिली करे एसएसपी हैदराबाद मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त एसएसपी तनवीर तुनियो खे कश्मीर ज़िले जी चार्ज ॾिनी वई आहे। ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदा हलूं। पुलिस खाते में आला सतही मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वियूं आहिनि। जारी थियल नोटिफिकेशन मूजिब एसएसपी अमजद शेख खे कश्मीर मां बदिली करे एसएसपी हैदराबाद मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त एसएसपी तनवीर तुनियो खे कश्मीर ज़िले जी चार्ज ॾिनी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंगी असां सां लाइन ते मौजूद है। जी अब्दुल्ला, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, एसएसपी जी मुक़ररी में बदल थी वञे त सुबह जे ज़िले कश्मीर मां एसएसपी जी अब्दुल्ला, जेको आहे कश्मीर खां पोइ जेको एसएसपी शिकारपुर आहे तनवीर तुनियो उनखे कश्मीर जी इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वञे त ॿियनि एसएसपी जी मुख़्तलिफ़ ज़िलनि में पिणु जेको आहे मुक़ररी जे हवाले सां कुझु ॾींहंनि खां पोइ जेको आहे नोटिफिकेशन पिणु जारी कया वेंदा। जी अब्दुल्ला सोलंगी, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।